असांजी हिन खूबसूरत दुनिया में केतिरा ई राज दफ़न थियल आहिनि। कुझु अहिड़नि राज़नि जो तालुक़ सिंध जे बि क़दीम आसारनि सां आहे, जिन में मोहन जो दड़ो नुमायां आहे, जंहिंजी तबाहीअ जा कारण अॼु ताईं मालूम न थी सघिया आहिनि। हुन जे बारे में बि माहिरनि जा मुख़्तलिफ़ ख़्यालात आहिनि। असां पंहिंजी ईंदड़ वीडियो में मोहन जो दड़े जे बारे में ज़रूरु डिस्कस कंदासीं। हुन जे कुझु राज़नि तां पर्दो खणंदासीं। हुन जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो ऐं घंटीअ जे बटण ते ज़रूरु प्रेस कजो त जीअं ईंदड़ मालूमाती वीडियोज़ तव्हां सभिनी दोस्तनि ताईं रसाई करे सघनि। अॼु जंहिं क़दीम शहर जी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं, उहो सेवण में मौजूदु ऊंधो शहर जे नाले सां मशहूरु आहे। छाकाणि त ॾिसण सां मालूम थिए थो त हिन शहर जूं इमारतूं सभु जूं सभु ऊंधियूं थियल आहिनि। मुख़्तलिफ़ माण्हुनि जे हिन बारे में मुख़्तलिफ़ राय आहे। के माण्हू चवंदा आहिनि त हिन शहर में कंहिं ज़ालिम ऐं अयाश बादशाह जो तख़्त हुयो। तंहिं वक़्त में थोरे फ़ासिले ते हिकु अज़ीम बुज़ुर्ग उस्मान मरवंदीअ जो आस्थानो हुयो, जंहिंखे अवी शहबाज़ कलंदर जे नाले सां कोठींदा आहियो। बुज़ुर्ग माण्हुनि जो रुख दीन जी तरफ़ करण लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं वञी उन्हनि माण्हुनि खे दीन हक़ जी तबलीग कंदा हुआ। हुन बुज़ुर्ग जूं ॻाल्हियूं माण्हुनि खे घणो मुतासिर करे रहियूं हुयूं। जॾहिं उहा ख़बर हुन ज़ालिम बादशाह खे पई त हू ॾमरजी पियो ऐं हुन हुकुम ॾिनो, हिन दीवाने बुज़ुर्ग खे वठी अचो, जेको माण्हुनि खे वर्गलाए रहियो आहे। हिन विच में बादशाह जे सिपाहियुनि उस्मान मरवंदीअ जे कुझु मुरीदनि खे बि क़तल करे छॾियो, जिन में दीवानो मुरीद बोदलो पिणु हुयो। बुज़ुर्ग ॾाढो ग़मगीन थियो। जॾहिं बुज़ुर्ग खे दरबार वठी आया त बादशाह चयो, तूं कहिड़े ख़ुदा जी इबादत करण लाइ तो माण्हुनि खे वर्गलाईं? हितां जो ख़ुदा मां आहियां, मुंहिंजी इबादत कर। मूं वटि सभु कुझु आहे और तूं दौलत, माल, मिल्कियत, ऐश आराम। चवंदा आहिनि त बादशाह हिकु प्लेट में हीरा जवाहर रखी बुज़ुर्ग खे पेश कया। बुज़ुर्ग बादशाह जी हिन गुस्ताखीअ ते जलाल में अची वियो त हुन बादशाह खे मुखातिब थींदे फरमायो, न तूं रहंदे न तुंहिंजी ही सल्तनत। बुज़ुर्ग हथ में मौजूदु जवाहरनि सां भरियल प्लेट खे जीअं ऊंधो कयो त सॼी सल्तनत बि ऊंधी थी पई। छित ज़मीन ते त फ़र्श आसमान ते। हिन शहर, हिन वसंदीअ जा आसार अॼु बि सेवण शरीफ़ में मौजूदु आहिनि। जॾहिं त आर्कियोलॉजी वारनि जो चवणु आहे त हीउ शहर हिकु भिट ते ठहियलु हो ऐं हितां दरिया जे वहकिरे जा आसार पिणु मिलिया आहिनि। तेज़ वहकिरे जे करे अक्सर घर पाड़ों पटिजी ऊंधा थी पवंदा आहिनि। हिन शहर जी तबाहीअ जो कारण बि पाणीअ जो तेज़ वहकिरो आहे। बहरहाल उहो हक़ीक़ी राज़ त ख़ुदा ई ॼाणे थो। उमेदु आहे तव्हांखे असांजी ही वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। कमेंट्स ज़रिए पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कंदा ऐं असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो।